वड़ा हिन ईद ते मुमताज मौलाए टीन खड़काए छड़िया। छा केड़ा पहाड़ फाड़े छड़े। फनकार त शमन अली मीराली सिंधी गीतन जो बादशाह जेको सॾबो आ। शमन अली मीराली नालो उन्हीं जो आ। बाबा मां मञा तो छन छा आहे पर साईं मुमताज मौलाए ये जो हकल करे तो बस ये टीन खड़काए तो छड़े। पहले जा टीन खड़किया न हया न शर्म न गैरत जे भरसा गुजरन। हे पायो चूड़ियों पायो पर छो मां चवासी चूड़ियों पायो। चूड़ी पाए घर वेही रहो माथी निकरा बाहर कम कारते। अरे पेट्रोल काथे वनी पातो आ आसमान था वनी पेट्रोल लगो गरीब मानू पिसी वियो। पर न साजो केड़ो कम पेट्रोल सा साड केड़ी पिचारो ने लैंड क्रूजरन जा 125 जा किरोला गाड़ी वने। असा यो घुमऊ अचऊ वनऊ पंधे असा जो सा पेट्रोल सा वडा के ने भागाओ त इया खबर ना है त हर शे के बाह लगी वया पेट्रोल सा गडो गड हर शे के बाह लगी वया। हां बता ता के का होजे हवा मगज में बाहर निकरो कमायो त माथा बाछो जल्या। केडी महंगी थी वया छे हर शे डबल चूड़ा पाए घर रही रहो शमन हिया फलाणो हिया काए त दी ताज मस्तानी थी। बस मां भी ताज मस्तानी सा निकली थी पवा बेशा क्या बाबा पेट्रोल ही तो महंगो थियो आहे पोने में असा जो गाड़ियों आहे न कोन असा को फर्क ही कोन पे होजे का बी का गाल त असा हाजुरायो। ओने बागा जको पानी पींदा हुन पानी ओ भी चे पियो त हाने जको 80 रुपयो केन ते वठंदा काडे 50 काडे 80 चोमा से छो बाह लगी वया छा जे असा गाड़ी में पेट्रोल न था भरायो छा। असा नलका गेड़ींदा से पान बोर जो पानी पींदा से असा छा ये पानी पी कंदा से। मां त चाहे थी बुडी मर के दुबे में बुडी मर अजाए उमर तुंजा नका ओडा नको तडे सेस बोलण जे लायक आ बोलण जे बेशरम। बस वन्या थी पाण वनी थी को हड़ताल कया रोडन ते थी वेहा वनी। अदा वडा अती जो मथो खराब आ असा जो छा महंगाई सा असा के मेहू पांजू लस्सी रव ते पेट भरे खाऊं को असा मुर्गी खाऊं को छेले जो गोश्त खाईंदाऊं। ये असा डी रात बटालू खाऊं ता पे रव कयूं ता पे वनी पेट्रोल चढ़न लहन असा जो को कमी को ओए रे अणा घड़ा ने भागा जेडी महंगाई आ ना तने बटाले का भी वेंदे हलियो वेंदे। हां आने हर छे ते टैक्स लगी वई थी त थे फ्याइने ने मगज ते शेणा ओ दी हाने अल्लाह दे वास्ते छडे न महंगाई जी पचर मानी खणिया भूख लगी आहे मानी खाओ। बस भूख जी तरफ लगाव ना भूख लगाव ना त भूख ते बैठा हूं मानी खाऊं। अरे निभागो ता इया भी सोच रखो त असा त पांजो वक्त गुजारे वेंदा से दुखियो या सुखियो जेके ईंदड़ नस्ल हुंदा उन्हन जे लाइ भी वडो मसलो आ ए वडी महंगाई आ। ता छा था समझो ने गाल के थोड़ी गाल ना है महंगाई बिल्कुल आहे या महंगाई पर असा जो न महंगाई दा छा असा गोठ में दा रहूं लस्सी असा मक्खन दा मानी दा खाऊं आई वणो दा पली पटे दा चो साग पटे दा चीज जो दा तोखे वो ठाए दे दी असा के केड़ी लाचार पियो आहे। वण कटजी आ लयूं कटजी वयूं मुल्क में अची वई गैस चयो से सुखिया हूं हाने ॾाढा सुखिया हूं। हाने उहा गैस भी वई मुल्क में गैस पेट्रोल सा गड वई ए अचे भी थी अख बूट थी अचे त इन सा केर मोहनी तो महंगाई अलग। हां हाने काठियूं खबर थी शहर में काठियूं घुराए न त घणे वनी तो मण पए मुखे तू बुधाए गैस हले न हले असा जो छा गैस असा वेंदा से जंग में वनी काठियूं करे पानी तो पानी मानी खाईंदा बियो छा। वडो भागुती वडी सोबती मुंह में हे चंड्रो थदो काठियूं कंदो मां भी लोला पचाया निभागो पयो आ बाहे ताई हिस सिज निकतो पिया मां चाहे थी काठियूं करया न त पो तू हुंदे औ ताओ तो जे कढ लाइंदस बस। अदा अदी त वही हली बस निकती वही हली गाल ये आहे त जेका अदी गाल कई न उहा बिल्कुल सोराना सच चई वई आहे। हे जेकरे पेट्रोल एतरो महंगो थियो त लाज़मी आ पो खीर भी महंगो थिंदो सब्जियों भी महंगियूं थींदियूं टमाटा महंगा थींदा ये पटाटा भी वनी जेके 100-150 रुपए में किलो मिलंदा ओए वाकई गुजारो कंदा ते कीअं यार पाण के भी हलण घुर्जे बाहर निकरण घुर्जे का हड़ताल बड़ताल करण घुर्जे के मेड़ में मलाखड़े में लहण घुर्जे उठ ता
कयूं असां बि जागूं हाँ, उत उथ। ताली रोट तली वेही तारूं धरणो वञी हल हल हे असांजूं औरतूं धरणनि में वञी वेहनि ऐं असां मर्द घर में पटका ॿधी वियूं त पोइ बाक़ी फ़ाइदो कहिड़ो इहा अहिड़े सुठी पटके ॻाल्हि जो? बि न आहे सुठी ॻाल्हि न आहे